अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो जेका पंहिंजो टॉपिक आहे उन सां पहिरीं तव्हांखे इहो शइ ॿुधाए छॾां त अॼु खां पाण टेंसिस स्टार्ट था कयूं। टेंसिस 12 टाइप जा हूंदा आहिनि, जंहिंजी जेका फर्स्ट टाइप आहे उहो प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस आहे। हाणे अॼु जो जेका पंहिंजो टॉपिक आहे उहो आहे प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस छा आहे ऐं इहो छा लाइ यूज़ थींदो आहे। प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस पंहिंजी मौजूदा हालत या पंहिंजा जेका रोज़मर्रा जा कम हूंदा आहिनि, लाइक जेका रिपीटेड एक्शन्स हूंदा आहिनि, अहिड़ा कम जेका पाण डेली कंदा आहियूं उनखे ज़ाहिर कंदो आहे। ऐं यूनिवर्सल फैक्ट, जंहिंखे यूनिवर्सल ट्रुथ सेंटेंस बि चयो वेंदो आहे, उनखे ज़ाहिर कंदो आहे। हाणे इन जो मां फॉर्मूलो ॿुधाए छॾां, सब्जेक्ट प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। हाणे इहो शइ जेका फॉर्मूला आहे इहो मां तव्हांखे हिकिड़ी एग्ज़ाम्पल सां ॿुधायां त तव्हांखे इहो शइ क्लियर थी वेंदी। मां किताब लिखंदो आहियां, आई राइट अ बुक। मां मोबाइल इस्तेमालु कंदो आहियां, आई यूज़ अ मोबाइल। हाणे फर्स्ट मां एग्ज़ाम्पल छा ॾिनी हुई, आई राइट अ बुक। आई छा आहे हिन में सब्जेक्ट, राइट छा आहे वर्ब जी फर्स्ट फॉर्म ऐं बुक छा आहे ऑब्जेक्ट। सेकेंड एग्ज़ाम्पल छा हुई, आई यूज़ मोबाइल। आई छा आहे सब्जेक्ट, वर्ब जी फर्स्ट फॉर्म छा आहे यूज़, मोबाइल छा आहे हिन में ऑब्जेक्ट। अहिड़ा कम जेका रिपीट थींदा आहिनि, जेका रोज़मर्रा जा कम हूंदा आहिनि, रिपीटेड एक्शन जंहिंखे चयो वेंदो आहे, उहो छा हूंदा आहिनि प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस। लाइक जीअं त सुम्हणु, खाइणु, पीअणु, हलणु, ॾिसणु। हाणे जेका इहो मां एग्ज़ाम्पल्स ॾिनियूं आहिनि, इन शइ खे तव्हांखे सेंटेंस में ॿुधाए छॾां। आई वॉच टीवी, मां टीवी ॾिसंदो आहियां। हिन में छा आहे वॉच यूज़ थिए पियो, जेका मां ऑलरेडी तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, जीअं खाइणु, पीअणु, सुम्हणु, हलणु, ॾिसणु। हाणे हिन में यूज़ थिए पियो। इन खां पोइ तव्हांजे साम्हूं लिखियलु आहे आई ईट फूड, मां मानी खाईंदो आहियां। शी गोज़ टू स्कूल। हाणे इहो हुई कुझु एग्ज़ाम्पल्स। शी ईट्स आइसक्रीम, हू आइसक्रीम खाईंदी आहे। शी छा आहे सब्जेक्ट, ईट्स छा आहे वर्ब जी फर्स्ट फॉर्म, ऑब्जेक्ट छा आहे आइसक्रीम। हाणे हिकिड़ी कंफ्यूजन हूंदी तव्हांजे माइंड में त हिते ईट्स जो यूज़ थियो आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं पाण वटि थर्ड पर्सन सिंगुलर हूंदा, उन सां गॾु पाण वर्ब में एस ऐं ई एस जो यूज़ कंदा आहियूं। सही, इन शइ खे मां थोरो सही तरीक़े सम्झायां त जॾहिं पाण वटि ही, शी, इट या थर्ड पर्सन सिंगुलर नेम हूंदो, उन सां गॾु पाण एस ऐं ई एस जो एडिशन कंदा आहियूं उन जे लास्ट में। इहो ई थोरो एग्ज़ाम्पल सां मां ॿुधायां त तव्हांखे क्लियर थी वेंदो। हू वञे थो, छा आहे छोकिरो आहे, छोकिरे लाइ छा यूज़ थींदो, ही यूज़ थींदो। ऐं ही सां मां छा ॿुधायो छा यूज़ थींदा आहिनि, एस या ई एस जो एडिशन थी वेंदो। एस ऐं ई एस यूज़ थींदा आहिनि हुनजे एंड में। त हिते छा थी वियो, गो जी जॻह ते गोज़ अची वियो। ठीकु, हू सुठो पढ़ंदो आहे, ही स्टडीज़ वेल। हाणे हिते हू सुठो पढ़ंदो आहे छा थियो, छोकिरो आहे। सही, छोकिरे लाइ छा यूज़ थींदो, ही यूज़ थींदो। हाणे ही सां गॾु पाण एस या ई एस जो एडिशन कंदा आहियूं, यूज़ कंदा आहियूं। त हिन लफ़्ज़ में पाण छा यूज़ कयो आहे, ई एस। ठीकु आहे, आई होप तव्हांखे इहो शइ क्लियर हूंदी। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त यूनिवर्सल ट्रुथ छा आहे। यूनिवर्सल ट्रुथ उहो हूंदा आहिनि जंहिंसां दुनिया जो को बि माण्हू इनकार नथो करे सघे। उहो दुनियावी सच सम्झो या दुनिया जी हक़ीक़त आहे जंहिंखे केरी बदिले कोन थो सघे। इहो ई मां मिसाल सां सम्झायां त हिते लिखियलु आहे, मच्छी पाणी में रहे थी, फिश लिव्स इन वाटर। अल्लाह हिकु आहे, गॉड इज़ वन। ज़मीन सिज जे गिर्द गर्दिश करे थी, अर्थ रिवॉल्व्स अराउंड द सन। इनी तरह अहिड़ा ॿिया बि यूनिवर्सल फैक्ट्स आहिनि जेका हक़ीक़त आहे, जंहिंसां दुनिया जो को बि माण्हू इनकार नथो करे सघे। इनखे यूनिवर्सल ट्रुथ बि चयो वेंदो आहे ऐं इहो हमेशह प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस में इस्तेमालु कया वेंदा आहिनि। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त अफर्मेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस छा हूंदा आहिनि। जॾहिं त पाण प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस में अफर्मेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस ठाहींदा आहियूं, इन में डू ऐं डज़ जो यूज़ कंदा आहियूं एज़ अ हेल्पिंग वर्ब। सही, डू ऐं डज़ छा आहे ऑक्सिलरी वर्ब या इनखे हेल्पिंग वर्ब बि चयो वेंदो आहे। हाणे इन जो फॉर्मूलो छा थींदो, अगरि मां नेगेटिव जो पहिरीं तव्हांखे ॿुधायां, सब्जेक्ट प्लस डू या डज़ प्लस नॉट प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। हाणे इहो ई एग्ज़ाम्पल सां थोरो सम्झायां। ही डज़ नॉट प्ले क्रिकेट, हू क्रिकेट कोन खेॾंदो आहे। सही, हिन जो छा थींदो, ही डज़ नॉट प्ले क्रिकेट। हाणे क्वेश्चन इहो आहे, सवाल इहो आहे त डज़ ऐं डू छा सां गॾु यूज़ थींदा आहिनि।
जीअं त मां तव्हांखे ऑलरेडी एस ऐं ई एस जो यूज़ ॿुधाए चुको आहियां, इन तरह जेका डू ऐं डज़ आहे इन जो बि ॿुधाए छॾां थो। आई, वी, यू, दे, इन सां गॾु पाण डू जो यूज़ कंदा आहियूं, ऐं ही, शी, इट या के बि नाले सां गॾु पाण डज़ जो यूज़ कंदा आहियूं। जीअं त हुते पाण एस ऐं ई एस जहिड़े लफ़्ज़नि सां यूज़ पिया कयूं, उन्हनि सां गॾु हिते पाण डज़ जो यूज़ कंदासीं। सही, हाणे मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त हिते छा हुयो, ही डज़ नॉट प्ले क्रिकेट। ही आहे, हिन सां ही सां छा थींदो, डज़ यूज़ थी वेंदो, ही सां गॾु डू यूज़ कोन थींदो। हाणे नॉट इहो फॉर्मूले में हुयो, मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। ऐं प्ले, हाणे हिते वर्ब जी फर्स्ट फॉर्म यूज़ थींदी, एस ऐं ई एस जो एडिशन कोन थींदो, उहो इन करे त ऑलरेडी पाण डज़ यूज़ करे छॾियो आहे हिते। ऐं आई होप तव्हांखे इहो शइ क्लियर हूंदी। हाणे मां तव्हांखे थोरो इंटरोगेटिव सेंटेंस जे बारे में ॿुधाए छॾां त इंटरोगेटिव सेंटेंस अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें पाण सवाल पुछंदा आहियूं, क्वेश्चन कंदा आहियूं। सही, हाणे इन जो फॉर्मूलो छा थींदो, पंहिंजो हेल्पिंग वर्ब अची वेंदो, डज़ या डू प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट। हाणे इहो ई शइ मां तव्हांखे एग्ज़ाम्पल सां ॿुधायां। डू यू वॉच टीवी, छा तव्हां टीवी ॾिसंदा आहियो। हाणे हिते छा यूज़ थिए पियो, डू, यू सां गॾु छा यूज़ थींदो, डू अची वेंदो। ऐं हिन में छा थी वियो, डू यू वॉच टीवी। डू जेका आहे हेल्पिंग वर्ब थी वियो, सब्जेक्ट छा आहे यू, वर्ब जी फर्स्ट फॉर्म छा आहे वॉच, ऑब्जेक्ट छा थियो टीवी। डज़ ही गो टू स्कूल, छा हू स्कूल वेंदो आहे। हाणे हिन में छा यूज़ थिए पियो, ही सां गॾु पाण छा यूज़ कंदा आहियूं, डज़। आई होप तव्हांखे इहो शइ क्लियर हूंदी। ऐं हिकिड़े ॿिए टाइप जा जुमला बि हूंदा आहिनि, अफर्मेटिव प्लस नेगेटिव। उहो छा हूंदा आहिनि, हिन में पाण सवाल सां गॾु पाण नेगेटिव जो यूज़ बि कंदा आहियूं क्वेश्चन में। छा तव्हां मोबाइल इस्तेमालु कोन कंदा आहियो, डू यू नॉट यूज़ मोबाइल। हाणे हिते छा थियो, पहिरीं डू अची वियो, हुन खां पोइ यू जेका आहे पंहिंजो सब्जेक्ट आहे, प्लस नॉट प्लस वर्ब जी फर्स्ट फॉर्म अची वई, प्लस मोबाइल अची वई जेका ऑब्जेक्ट आहे, पोइ क्वेश्चन मार्क। आई होप तव्हांखे अॼु जो लेक्चर क्लियर हूंदो। ऐं अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।